नाज़रीन, मीरपुर ख़ास में महांगाई सबब टैक्सी ड्राइवरनि जो रोज़गार भी मुतासिर थी वियो आहे। संदन चवण आहे त महांगाई सबब संदन रोज़गार ते असर पियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे अज़हर अली छॾर। जी बिल्कुल, जिते पूरे मुल्क में महंगाई जो तूफ़ान जेको आहे उहो रुकजण जो नालो ई नथो वठे। मुख़्तलिफ़ आम वापे जी शयुनि समेत जेके ज़रूरत ज़िंदगीअ जो सामान सॼो जेको आहे उहो महांगो थी वियो आहे। उते जेको आहे मीरपुर ख़ास जे अंदरि अगरि असां ॻाल्हि कयूं त हिन वक़्तु मौजूदु आहियां मीरपुर ख़ास जे टैक्सी स्टैंड ते। मीरपुर ख़ास जे टैक्सी स्टैंड जी अगरि असां मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जेके टैक्सियुनि जा अॾा आहिनि उते टोटल जेका आहे गाॾियुनि ऐं ड्राइवरनि जी तादाद कुझु सवनि जी तादाद में ॿुधायो वञे पियो त 6 खां 700 जेके ड्राइवर ऐं गाॾियूं आहिनि उन्हनि सां असांजी जेका इहा ॻाल्हि ॿोल थी आहे उन्हनि जो इहो ई चवणु आहे त हिन महांगाई जे जेको वधंदड़ जेको तूफ़ान आहे उन में असां सख़्तु जेको आहे उहो परेशान आहियूं। ड्राइवर जेके आहिनि उहे दिहाड़ीदार जेके माण्हू आहिनि लखनि जूं जेके गाॾियूं आहिनि उहे हिते टैक्सी स्टैंडनि ते बीठल आहिनि पर सवारियूं जेके आहिनि उहे तमामु घटि लॻनि थियूं। माण्हू पंहिंजे जेको आहे किराया जेके आहिनि ज़ाहिर पंहिंजी मर्ज़ी जी मुताबिक़ ॾियनि था, जॾहिं त डीज़ल पेट्रोल ऐं फ्यूल जी जेके शयूं ऐं गाॾी जा जेके पार्ट्स आहिनि उहे तमामु घणा महांगा आहिनि। ऑयल जा जेके रेट आहिनि उहे बि तमामु घणा वधियल आहिनि, जंहिंजे करे असां जेको सवारी जे ॿुधायल किरायनि जे मुताबिक़ जेको आहे उहा भाड़ो खणी नथा वञी सघूं, छाकाणि त उहे असांजे वारे में नथियूं अचनि। पर मजबूरनि घर जी मजबूरियुनि, ॿारनि जे तालीम ऐं उन्हनि जी ज़रूरत ज़िंदगीअ खे हलाइण जे लाइ उन्हनि खे मजबूरनि तमामु घटि मुनाफ़े जे अंदरि रिस्क खणी मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जेको आहे हिननि खे वञिणो थो पवे, जंहिंजे करे हू तमामु घणा परेशान नज़र अचनि था। सवनि जी तादाद में ड्राइवर आहिनि हिते जेको टैक्सी स्टैंड जे तादाद में, उन जे हूंदे बि जेको आहे माण्हू तमामु घटि तादाद में अचनि था। जॾहिं हिकिड़ी सवारी अचे थी त उन जे बावजूदि जेके माण्हू ड्राइवर सवनि जी तादाद में उन्हनि जे मथां किराए खे जेको आहे सो पाण करण जी कोशिशि कनि था। पोइ इतफ़ाक़ कंहिं हिक खे सवनि जी तादाद मां उहा सवारी मिले थी, जंहिंजे करे हिते टैक्सी वारा जेके आहिनि सुबुह खां वठी शाम ताईं राति ताईं हिते असांखे मुख़्तलिफ़ हंधनि ते नज़र अचनि था। उन्हनि जो इहो ई मुतालबो आहे त जेको आहे आम माण्हुनि जी तरह, आम मज़दूरनि जी तरह हू बि दिहाड़ीदार आहिनि, मज़दूर माण्हू आहिनि। तमामु पेट्रोल जा जेके अघ आहिनि उहे घटि कया वञनि, आम वापे जूं जेके शयूं आहिनि उहे बि घटि कयूं वञनि। उन्हनि जी जेके किराया आहिनि उहे जेके आहिनि उहे मुनासिबु उन्हनि खे नथा मिलनि, पर आम वापे जूं जेके शयूं तमामु घणियूं महांगियूं आहिनि। उनजे करे इहो मुतालबो कयो आहे त ख़ुदारा हिते जी जेका मुल्क जे अंदरि जेका सस्ताई कई वञे, उन्हनि खे रिलीफ फराहम कयो वञे त जी हू पंहिंजी ज़िंदगी जेका आहे उहा सवले नमूने गुज़ारे सघनि। जी